हाशिम मूंखे इहो ॿुधाए त तोवारे छोरनि कंहिंसां मिली मूं मथां हमिलो कयो आहे ऐं उन्हनि कंहिंजे चवण ते अची मूंखे मारण जी कोशिशि कई अथनि। बाबा साईं, ख़ुदा थो ॼाणे त तव्हांजे मथां कंहिंजे चवण ते हमिलो कयो अथनि। मूंखे त अञा का बि ख़बर नाहे। हाशिम, इन अछी ॾाढ़ी में कूड़ हणण ते तोखे शर्म बि नथो अचे? दिलावर खां न, मां कूड़ नथो हणां। राति देरि सां छोकिरा घर पहुता आहिनि ऐं मूं हुननि खां पूरा हालावाला ई न वरिता आहिनि। छा हाशिम तोखे इहा ख़बर न हुई त हू मूं मथां हमिलो करे निकिता आहिनि? सिर्फ़ु एतिरी ख़बर पई तव्हांजे मथां हमिलो कयो अथई। पोइ राति तूं इन ॻाल्हि खे मञण खां इनकार बि कयो ऐं हाणे तूं चईं थो त मूंखे ख़बर हुई। बाबा साईं, जेका ख़बर हुई उहा ई ॿुधायां पियो। हाशिम, तुंहिंजो छा अंदाज़ो आहे त तुंहिंजा छोकिरा ये कंहिंसां मिलियल आहिनि? दिलावर खान, थी सघे थो त रूंडे जे चवण में अची विया हुजनि या ॿिए कंहिंजे बि चवण में अची विया हुजनि। ठीकु आहे, हिन खे वठी वञी कमरे में बंदि कयो, बाक़ी हिन खां पुछाणो राति जो कंदासीं। हाज़िर बाबा साईं। सोट, हिन खे कुझु टाइम हिते बंदि रखियोसीं न त हिन वारा छोरा पाण ई हिते ईंदा हिन खे छॾाइण। सही पिया चओ सोट तव्हां, जेसीं ताईं हिन जा छोरा न अचनि हिन मां हथु न आहे कढिणो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।